अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन ताहिरीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व शहिद शाहिदुम मिन अहलिहा इन कान कमीसुहु कुद्द मिन क़ुबुलिन फसदकत व हुवा मिनल काज़िबीन। व इन कान कमीसुहु कुद्द मिन दुबुरिन फकज़बत व हुवा मिनस सादिकीन। फलम्मा रआ कमीसहु कुद्द मिन दुबुरिन क़ाल इन्नहु मिन कैदिकुन्न इन्न कैदकुन्न अज़ीम। यूसुफ आरिज़ अन हाज़ा वस्तग़फ़िरी लिज़म्बिकी इन्नकी कुन्ति मिनल ख़ातिईन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का, अखलाक से जिया करते हैं, एहसान से मारा करते हैं। औरों को भी दुख न दिया करना, प्यार दुश्मन से भी किया करना। घेर ले जब तुम्हें परेशानी, आयतल कुर्सी पढ़ लिया करना। दरूद शरीफ बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, अल्लाह ताला जो एहसान आहे जो असां तहां सभिनी खे इन कुरान शरीफ जे मजमे में घुरायो अथसि। अब हिकड़ा होटलन ते धिका खाइन था, हिकड़ा घरन में फूका था मारन, तव्हां कुरान में वेठा आहियो, इहो वॾो रब जो एहसान मञो। ॿ शयूं मुसलमाननि खे मिलियूं आहिनि जेके वफ़ादार आहिनि, हिकु कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। कलामुल्लाह जी सिफ़त ज़ालिकल किताब ला रैब फी, हिन में रैब नाहे, नबीअ में चओ ऐब नाहे। हे रैब खां पाक नबी, ज़ोर सां ऐब खां पाक। अज दिस्तारबंदी जन जी थी आहे, ये निशान आहे उन्हनि जे मथां त ही कुरान जा हाफ़िज़ थिया। दोस्तों, मावा जे सामूं कुरान शरीफ में तमाम बेहतरीन इंसान जे कमीस जो जिक्र पढ़ियो आहे।
होश में आयो। हजरत अली साईं फरमायो जह ॾींहुं कुरान मां नओं इल्म न मिले उहो ॾींहुं ज़ायो समझो। जॾहिं को नई ॻाल्हि तव्हांखे मिली वञे समझो त ॾींहुं राति सजायो थी वियो। तकरीरूं पुराणियूं त हलनि थियूं पयूं पर अॼु नई ॻाल्हि तव्हांखे ॿुधायो। तव्हां सभु कमीस पाए वेठा आहियो लाहे वेठा आहियो? ज़ोर सां कमीस त अथव न। कमीस खे छा चवंदा आहियो? सिंधीअ में भी कमीस, अरबीअ में भी। हुजूर खां पुछूं साईं सुठो माण्हू केरु आहे? पाण फरमायो यूसुफ अलैहिस्सलाम। चऊं साईं कीअं? पाण फरमाओ करीम इब्नु करीमिन। पाण फरमाओ पाण भी नबी आहे, यूसुफ करीम आहे। उन जो पी याकूब भी नबी आहे, करीम नबी। उन याकूब जो पी इसहाक अलैहिस्सलाम भी करीम नबी आहे। उन जो पी इब्राहिम अलैहिस्सलाम भी नबी आहे। चइनी पुश्तन ताईं नबूवत पई हले। अब अहिड़ो नबी ॿियो निगाह में नथो अचे जंहिंजी चइनी पुश्तन में नबूवत हुजे। ऐं पाण फरमायो मां मेराज ते वियुसि। हुजूर जन मेराज ते विया न, उहो त हुन महीने में ॿुधाईंदोमांव जेको अंधो अचे थो। मेराज जो ज़िक्र आईंदा महीने में। अबा हुजूर मेराज ते विया। हमरा चए पियो बुलो साए पटके सां मुॾे आयो। मूंखे चए मौलाना नूर हो त मेराज ते वियो न। मां चयो काथे लिखियल आहे? चए बैत में लिखियल आहे। अब बैत दलीला छा? कुरान तो फरमाए मिनहुम मन युजादिलु फिल्लाहि बिगैरि इल्मिन वला हुदम वला किताबिम मुनीर। कुछ मानू बहस कंदा आहिनि न अख जी शइ ॾिठल न अकल सां समझाइण जो तरीक़ो न वरी किताब मुनीर हूंदुन न रोशन किताब। चो रोशन किताब कलामुल्लाह ऐं रसूलुल्लाह जी हदीस आहे। रोशन किताब तो ये है ना, सिबत इन में लिखियल आहे। जट जे पुट खे मोचड़ो लाहे हण, सिबत इन को रोशन किताब आहे। अकीदो ठांदो चो कलामुल्लाह ऐं रसूलुल्लाह सां। ओ चाचा तो सां तो ॻाल्हायां, टोपी वारा तूं अलाए काॾे थो तके। भत त मिलियो थी न। हाणे कुरान भी मिले थो त तूं हरू भरू हेॾे होॾे मुंहुं छो थो फेराए? अब ॻाल्हि समझो, भली होॾों जो हुजे मुंहुं त न फेराए, कम त ॿुधे न। मांखे चए पियो साईं किताब न बाक़ी बैत में लिखियल आहे। मां चयो बैतन जहिड़ा बैत थींदा, मोतिन जहिड़ा मोती थींदा, सोन जहिड़ो सोन थींदो, माण्हूअ जहिड़ा माण्हू थींदा, पर कुरान जहिड़ो ॿियो किताब न थींदो। कुरान जहिड़ो थींदो। फातू बिसूरत मिन मिस्लिही वदऊ शुहदाअकुम इन कुंतुम सादिकीन। रब तो फरमाए हिन जहिड़ी नंढड़ी सूरत भी दुनिया नथी ठाहे सके। चैलेंज आ दुनिया। कुरान जहिड़ी सूरत कोई नथो ठाहे सके। तंहिंजे करे चो दलील सब खां मजबूत कुरान जो आ। बैत छा आहे? मां चयो कहिड़ो बैत आहे जेको तो चईं थो पियो त नूर हो त मथे वियो।
चे बशर हो के अरशां पे जा कोई न सकदा, इथां चुप चुप दी जा है अल्लाह कोई न सकदा। बशर थी चे आसमानन ते कीअं थो वञी सघे, नूर हो त वयो न। मां चयो अदा हेॾे कलर ॻोठ में मक्खियूं उॾरनि थियूं पयूं। छा थियूं उॾरनि? फोटू कढी अखबार में मोकिलींदो त साईं मक्खियूं उॾरनि थियूं सांगन में। मक्खियूं उॾरदियूं न उॾरदियूं? ॻाल्हायो बाबा, मक्खियूं उॾरंदियूं न। तव्हां मथे मक्खियूं मथे। ॻाल्हायो नथा। तव्हां मथे हो त उॾरो कीअं छो नथा? उॾरे त उहा थी। होश में वियो, मां हिन में दलील थो आणियां। चो मक्खी उॾरे त मख जो उॾरण कमाल। को चवंदो दादा मक्खी जो उॾरण कमाल आहे, फोटू कढी अखबार में ॾियो। कांव उॾरन कबूतर उॾरन चो कमाल नाहे। मां उन चयो सावे पटके सां या मुला तूं जो उॾरे त पोइ इहो असां फोटू कढंदासीं अखबार में ॾींदासीं त मुला तो उॾरे। अब आहे या न आहे? ॻाल्हायो। माण्हू थी उॾरे त कमाल आहे न, मख जो उॾरे त कमाल आहे। ॻाल्हायो। नूर उॾरे त मां चयो कमाल नाहे। नूर त पखिन वांगुर मथे ईंदो वेंदो आ। अब्दुल्ला जो फर्जंद थी तैयब ताहिर इब्राहिम जो अबू बणजी, बीबी फातिमा जो वालिद बणजी, अब्बास ऐं चाचे हमज़े जो भाटियो बणजी, सतन आसमानन खां मथे वञे त चओ कमाल इहो आ जो इंसान थी सॼी काइनात खां मथे वञे। उॾरण वारी शइ उॾरे त कहिड़ो कमाल? ॻाल्हि सम्झो अलाए न सम्झे। जेके सम्झण वारा न सम्झनि, बाक़ी पाटड़ो मानीअ जो हयूं वेठा। सम्झण वारा सम्झनि त उॾरण वारी शइ त उहा त उहा उॾरंदी आहे, उनजो कमाल त। मां चयो तुंहिंजे बैत जे मुक़ाबले में असां भी बैत ठाहे सघूं था। बशर हो के अरशां पे जाए मोहम्मद, सब चो सल्लल्लाहु। बशर हो के अरशां पे जाए मोहम्मद, जितां चुप दी जा हो अल्लाह ए मोहम्मद। हुजूर फरमाओ जॾहिं क़यामत जे ॾींहुं सब नबी ख़ामोश हूंदा, उते ॻाल्हाइण वारो मां मोहम्मद। हुजूर फरमा मां मथे विस नबियन सां मिलियुम। ओचितो मुंहिंजी निगाह पई, मुंहिंजी निगाह पई यूसुफ अलैहिस्सलाम ते। इज़ा हिय ऊती है शत्रुम मिनल हुस्न। ओचितो जो मां ॾिठो त यूसुफ के अध दुनिया जो हुस्न मिलियल हो। अध दुनिया जो हुस्न मिलियल हो। उलमा लिखियो अल्लाह साईं के जेको काइनात में हुस्न ॾियणो हो उनखे 100 हिस्सा कयईं। उनखे घणा हिस्सा? 100 हिस्सा कयईं। 100 हिस्सा। हिकिड़ो हिस्सो खणी 100 हिस्सो खणी उन 100 हिकिड़े हिस्से के अध करे पखी सिंगारियई, परिंदा सिंगारियई, मखियूं जानवर सिंगारियई, हरणियूं ऐं डांदन जूं अखियूं सोहणियूं बनाई, ऐं आबशार ऐं दरिया वहाई, सोना सोना बाग बनाई, सोना सोना गुल 100 हिस्से जे अध मंझां काइनात सिंगारियई, 100 हिस्से जे अध मां सोने सोने यूसुफ के बनाए करे सोहणो बनाई। बुधो 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 100 हिस्से के अध के 99 हिस्सा रखो, 100 हिस्से जे अध मां काइनात, अध मां यूसुफ नबी,
99 हिस्सा सोने मुहम्मद में रखी सजी कायनात जो हुस्न बख्शे। गाल न समझे इन करे असांजो अकीदो आहे त सोनो मुहम्मद सजी कायनात खां सोनो, सजी कायनात खां। बुधो बुधो हुजूर खुद यूसुफ जी तारीफ कया। अज मां यूसुफ जी कमीस पढ़ी आ, कमीस यूसुफ जूं 3 कमीसूं हूं। तो सा तो गला अल्लाह छा दिसे तो ये रुमाल वारो। हाँ अल्लाह काॾे थो ख्याल ढींगरनि ते अटो था हारिया। अब हाँ के त हलन था इन जे करे त हलूं था जो सब अड़ा हुजन त कॾो को स्टेट छॾे भॼी वञे। थोड़ो तवज्जो कयो। बुधो मुंहिंजा सोना यूसुफ जूं 3 कमीसूं हूं। एक कमीस दाए, बियो कमीस शिफा है, त्रियों कमीसुल बराअत है। समझो सिंधी मिनल गिंदी अरबी पढ़े ही को न थो। मादरी बोली केड़ी तवे? मां जी बोली केड़ी तवे? मादरी बोली न था समझो, मां जी बोली सिंधी आ न। मां चवां तो तवां जी अरबी हुजण खपे, तवां जी मां त अरबी आ। कुरान में लिखल ना है अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। कुरान तो फरमाए हिकड़ी मां त उहा है जेका चाचन बुधाई थी, मामन बुधाई थी, जेका घर में थी रहे। अब या मां चाचन मामन बुधाई त तो जी मां वा। बी मां ही कुरान तो बुधाए त नबी मोमिनन के साह खां भी वधिक प्यारो आ। नबी जूं घरवारियूं मोमिनन जूं मावरियूं हन। ताजी मादरी ज़बान त अरबी थे न। अञा ताईं तव्हां सिंधी में बीठा हो त अम्मा ॾे कॾहिं हलंदव? अब पढ़ायो, पाण न पढ़ो त पुटन के त पढ़ायो। अरबी पढ़ाईंदव न। छड़ो हाफिज बस। हाफिज कल जाहिल। हाफिज तो बेचारो जाहिल है, उनके खबर ना है तो यूसुफ केरो हो, जुलेखा केरो हो। सजो कुरान पढ़ी वो उस्ताद को पूछे पे यूसुफ नर हो या जुलेखा नर हो। अब उनके खबर कोन पई। किसो पढ़े तो खबर पवे न। माना तो अचे को न थी, लफ्ज पढ़े पियो। बिरोही हो, वेतर मजबूत दिमाग। उन जो यो जुलेखा से मां के समझ में ना आयो, मर्द हो या नर हो या माई हो, छा हो। अब तव्हां के समझ में आई गाल? कमीज पाती में ठायो, इस्लामी पाती थवे। एक कन्न जो अथो गाल समझो कोन था। भला इन कन्नन को सवार तव्हां असली मुसलमान न नजर दव। अब इस्लाम एक कन नाजायज है। कमीज में कन कफ जायज है, हे जायज। हुजूर जी बुखारी शरीफ में आहे, हुजूर जी कमीज हेडो सोड़ी वजू फरमायो तो पोयो हथ कढी कमीज खां हेठों पो वजू पांजा हथ धोता। माना ही मथे न चढ़िया, चेबो तो कफ नहीं ते बंद। गाल समझो था लाइन तो कफ जायज है। कालर तो केड़ा केड़ा आहिनि जेके चवन था आइंदा कालर न पाइंदा। आसकारी हथ मथे न कयो। कालर खत्म क्यों? कालर बियो 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 अञा जेको न मुल्ला के खबर न मौलवी के पतो। थोड़ो नई गाल भी बुधायां। हे मुंजी कमीज ॾिसो था। हाँ हे ॾिसो 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 थोरो हे हथ हेडो वञेस तो तव्हां जेके हेडो
माना तव्हां जो खबो मथो आ सजो हेठो आ नमाज में किए कंदा आयो खबो हेठो इस्लाम चए थो त सजो मथो हुजे खबो खबो तव्हां उल्टो कम कई वेठा आयो आया ना तां जो ज़बान खर्च थी खबर कोन पवंदी मां पाचियो तो माण्हू पुछदा ही कोन ताला केड़ी कमीज तस खबर न पवंदी माण्हुन के पर तव्हां खुदा खातिर दीन खातिर छड़ो न के चवंदो दर्जीअ के त बाबा सजो मथो कर जी नमाज में बेंदा आयूं कफन भी ये थींदो पेरियों खबो पासो पो जण त हथ बदियूं बीठो आ अल्लाह जे क्यों गाल समझो था लाइक कमीज जिक्र कमीज जो आ ए मदरसो जो जलसो कराइंदो आ ना इन जो मकसद एकड़ो इयो भी हुंदो आ त जी नंढड़न के पढ़ायूं था ती वडन के भी कुछ सबक मिले केड़ा केड़ा याद कंदो सबक एकड़ा बा हथ ता कन एकड़ा एकड़ो हथ मथे ता कन वो माना 2 साल याद कंदा एकड़ा एकड़ो साल वो विसरी वेंदो ओ दोस्तों थोड़ो तवज्जो क्यों यूसुफ अलैहिस्सलाम ते हसद कयो भाइरन बिरादरी हमेशा कंखे न सहंदी आ त काजी साहब मथे चढ़े गाल समझो छा लाइन बिरादरी चवंदी आ त इन के हेठ कयो हमेशा साड़ करण वारे जो कम इहो हुंदो आ बुधो बुधो साड़ करण वारे जो कम इहो हुंदो आ वो चाहिंदो आ त मां भी इन्ही दर्जे ते पहुंचा जह दर्जे ते इहो मुंहिंजो बिरादर वारो आ इहो पहुतो मां भी ते पहुंचा पर पहुची पहुचंदो आ हिन के भी हेठ लाया समझो था न पो बराबर थींदा से या मां मथे चढ़ी वञा या इन्ही के भी पो भाइरन डिठो त यूसुफ खां चढ़ी कोन सघंदा से न के खणी खूए में हेठ लायूं मथे जोर सा भाइरन खूह में पे लाथो त कमीस भी लाथऊंस हथ बधी नंढड़ो यूसुफ पियो चवे यार भाइरो हो अंदर माखे पानी थधो लगंदो कमीस त पातलो हुजे चऊं त कुछ न थींदो कमीस त असांजे कम जी आ तोखे अंदर लाहींदासे जिए ही अंदर लथो तीअं जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो भाइरन तोखे हेठ लाथो आ रब न्यापो मोकलियो आ त तोखे तख्त शाहीअ ते मथे खणंदासे गाल कंहिंजी हलंदी जोर सां तकलीफ हासिद दींदो शरीर तकलीफ दई सके थो पर हेठ केरे अल्लाहुम्मा ला मानिया लिमा आतैत वला मोती लिमा मनत वला यनफउ ज़ल जद मिनकल जद ऐ अल्लाह नबी साईं तो दुआ पढ़े ऐ अल्लाह जंखे देण चाहे कोई रोके न थो सके जंखे रोके छडे उन के दई न थो सके ऐ अल्लाह तोखे कंजी परवाह ना है अल्लाह के कंजी परवाह जोर सां गाला जोर सां उनन हेठ कयो अशा जे वक्त में टोलो ठाहे रोईंदा आया वजाबाहुम इशा यबकून अबे वटाया इशा जे वक्त में सब टोलो ठाहे रोईंदा सुन्नी रोईंदो पर अकेलो तवज्जो आया लाए ना जमानत थे थी छा पोयो अब गाल समझो थोड़ी मुझा सोना गाल बुधो सुनी भी रोईंदो आ रब जे अॻियां रातन जो हमारा काम है रातों को रोना याद दिल भर में हमारी नींद है महवे ख्याल यार हो जान रब जे अॻियां अकेलो थी दुनिया न ॾिसे रब ॾिसे
हुजूर फरमाओ जैर ज़कर अल्लाह खालिया फफाज़त ऐनाह, अकेली जाए ते रुनो, रब के याद करे इनके अर्श जी छांव में विहारींदासीं। जहन्नम जो दूहों भी हराम। सुन्नी रोईंदो आहे अकेलो, भायर यूसुफ जा सच्चा हा कूड़ा, रोवण में जोर सां टोलो ठाहे रोईंदा आया, 11 ॼणा टोलो ठाहे रोईंदा आया। अज भी टोलन में हिकड़ा रोईंदा थवे, खबर अथव न? अरो बरो नालो त न वठा न। अबा हे भी टोलो ठाहे रोईंदा पिया अचन, टोलो ठाहे ॿिया भी रोईंदा आहिनि। उन्हनि जी ज़ुर्रियत कूड़न जो कम भी पियो हले, कूड़न जो कम भी। ऐं चोलो खणी आया, कमीस खणी आया। हजरत यूसुफ जी उनके हथ जो रत हणी, छेलो कुही बकरीअ जो, उन जो खून हणी अबे ॾेकाया। अबा बगड़ खाई वियो यूसुफ के अदे के। अबा अबो समझी वियो त भेणा एड़ो केड़ो रहम दिल बगड़ो जो मांजे बच्चे जो चोलो न नोंड ॾिनई चोले के, न चोले के को डंद लगल आ। चोलो सही सालिमा, बाकी चोलो लाहे खाधई छा? बा चोलो सच हो कूड़ो खणी आया। कूड़ी बेदमिन कसिब, कुरान तो चवे तो कूड़ी रत हणी खणी आया। उए कूड़ो चोलो खणी आया है, कूड़ो घोड़ो का आया है। न समझो वे न, समझण वारा समझन, बाकी पाटड़े वारा हयूं मन। अञा बियो भी पयो आ काजी साहब। अब होश में आयो न? टोलो ठाए रोईंदा आया, कूड़ो चोलो भी खणी आया, कूड़ी रत भी हणी आया। अबो दिसी हैराना त चोले के नोंडरी नगल नाहे, घोड़े के त तीर लगली कोने। कादो घोड़ो हुसैन वारो घोड़ो जो कोई खणींदा। अब लगल त तीर यार एड़ो जुल्म। अबे चो बल सवलत लकुम अनफुसकुम अमरा, कुरान तो चवे। अबे चो त माखे लगे थो तवा पाण में सिटल मिटल ठायो आ, पर तवा 11 ॼणा टोले में हो। मां छा थो करे सघां? फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून। मां सब्र कंदुसि। चो याकूब जी जमात अज भी सब्र में। याकूब जी जमात अलैहिस्सलाम, उन्हनि नबियन जी जमात भी हले थी, ऐं हुननि टोलन वारनि जी होश में राजो। मां नथो चवां, इन्हनि जे किताब एहतजाज तबरसी में लिखियल आहे। मूं वटि मौजूद आहे ईरान जो छापो। ज़ैनुल आबिदीन जॾहिं करबला जो लुटियल काफ़िलो कूफे में पहुतो त टोला ठाहे रोन पिया माण्हू। पंहिंजे किताब में लिखियल थन त ज़ैनुल आबिदीन चवण लॻो रोवण वारनि खे, अंतुम तबकून अलैना फमन कतलूना, तव्हां असां ते रोयो था, असांखे कत्ल कंहिं कयो। कातिल भी तव्हां रोयो भी था। उबकू कसीरा, घणे खां घणो रोयो। तव्हां जा नस्ल भी रोईंदा, तव्हां जा मुतालिक भी रोईंदा। तव्हां रोईंदा रहो। तव्हां जा सीना हूंदा, तव्हां जा ही खंजर पिया क़यामत ताईं तव्हां खे लॻंदा। सैयद पिटे वियो, सच्चे सैयद